हस्तियों कायनात में गुजरियूं हिन जिन शब्बीर खे सभिनी को पहिरियों ॾिठो आहे। पहिरीं हस्ती करबला खां पहिरियां जंहिं शहादत हुसैन ॾिठी उहा हज़रत उम्मे सलमा। हुसैन वतन छॾियो, नानी क़रीब आई, मुंहिंजा बचड़ा न वञ, तुंहिंजे नाने चयो हो त हुसैन करबला में प्यासो मारियो वेंदो, बचड़ा न वञ। नानी वञणो ज़रूर आहे। साइण फरमाए थी पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जे वञणो थी त मूंखे वठियूं हल, जॾहिं मारण ईंदई मां पंहिंजी चादर लाहे तुंहिंजे अॻियां रखंदमि। मारण वारनि खे चवंदमि न मारियोसि, मुंहिंजो पुटु आहे, मां तव्हांजे नबी जो हरम आहियां। नानी जे चवे त करबला ॾेखारियां, हा मुंहिंजा बचड़ा ॾेखार करबला। हुसैन आंगुर जो इशारो कयो, करबला जी धरती उभरी आई। शब्बीर फरमाए तो नानी ॾिसो, ॾिसंदी आई, ॾिसंदी आई, ॾिसंदी आई, ॾिसो मूॾे ॾिसंदी आई, कोई अहिड़ो मंज़र आयो। उम्मे सलमा हिते हथ। हुसैन फरमाए तो अम्मा छा ॾिठई? चेती बा मौला मूंखे ख़बर नथी पवे, हिकु ग़रीब आहे तीरनि में भरियल आहे, हिकु कमीनो आहे सीने ते चढ़ियो वेठो अथसि, हेॾो काई परदादार आहे जेका हर हर चए थी न मारेसि। मुंहिंजी अम्मा चकियूं पीही पीही पालियो आहे, खंजर हलियो आहे। बचड़ा मां ॾिठो हुसैन जे लाइ थी पई सोचां, इहो त कोन्हे छो चे तड़पे थो पियो, इन जे करे रुगो तड़पंदो, हे न हूंदो उजड़ी मां बि किथों बीठी हूंदसि। ई पहिरीं हुसैन जी ज़वार। ॿी ज़वार आहे हुसैन जी भेण। सब खां पहिरियां जेॾी महिल सजाद जे साम्हूं उठ तऊं लथी, मां न पढ़ंदुमि त कीअं लथी, न तो में ॿुधण जी सघ हूंदी। जीअं लहणो हुअसि उहे लही पई। सजाद मुंहिंजो हुसैन काथे आहे? चयमि मां इन हेठीअ जॻह ते आहे। ज़हरा जी धी जीअं जो आई, सजाद हिते त पुट पत्थर आहिनि, समझी तूं वियो आहे? सजाद हिते त पत्थर आहिनि। हुसैन जो बचड़ो फरमाए तो अम्मा इन पत्थरनि हेठों ई त मुंहिंजो ग़रीब सुतो पियो। अली जी धी हीअं ठूठिन सां पत्थर हटाया। शब्बीर ॾिठई, हे जेके बि साहिब औलाद आहियो या जंहिंखे ख़ुदा भेनर ॾिनियूं हिन, कुराड़ आहियो, जवान आहियो, जेके बि आहियो, इन्हनि सभिनी ते सवाल आहे। भेण जो भाउ मरी वञे, भेण परदेस ते परिणियल हुजे, जेॾी महिल ईंदी आहे त छा थींदो आहे? भाउ जो चेहरो खुलियल हूंदो आहे। पोइ परे खां जीअं ईंदी, माॾे ॾिसो, कॾहिं हिते चुमियूं ॾींदी, कॾहिं हिते चुमियूं ॾींदी, भाउ जा गिटा पई चुमंदी आहे भेण। क़िस्मत आहे ज़ैनब जी लाश ज़ाहिर थी, ॾिठई सिर अथसि ई कोन। तव्हांजी धी त मूॾे हुजे, सिर अथसि ई कोन। भेण जो ॾिठो न, सिर कोन्हे। हे मां तव्हां खां पुछां थो, तजर्बो करे ॾिसजो, हीअं कंहिंजा हथ ॿधो घणो न निवड़ी सघंदो। अलाए कोई इश्क हुसैन सां भेण जो, जीअं जो झुकी त एतिरो झुकी जो रगुन ते मोह रखी चवे थी तोखे दुनिया हेठि कयो आहे, जेकॾहिं बुलंदी ते न ॾेखारियां दुनिया खे त भेण ई न आहे। हुसैन दुनिया तोखे कमज़ोर समझो। मां हिकिड़ी रिवायत कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहियां, हाणे बि पढ़ां त मूंखे अली थो ॼाणे भउ थो थिए। ॾिसी वठो हेॾां, कोई हुजे त पुट हिनखे चओ वेही रहे।
तव्हांजी दीद एॾे न हुजणु घुरिजे, मूॾे हुजणु घुरिजे। आया जो हसन खे रुअण आयो, पहिरीं भेण रब न पढ़ा बर्दाश्त कजो, हे मुंहिंजा हथ अथव। अॼु भेण कटियल गलो ॾिठो, इब्ने ज़ियाद जी दरबार में बेगैरत हुसैन जो सर जो खयो। मां वरी वरी पे तो चवां, जे सही सघो त मां पढ़ा। हुसैन जो सिर मूरे ॾिसो, हीअं गोल कटियल न हो। हुसैन जो सिर हीअं पासीरो कटियल हो, छो त मुॾे खंजर सां जो कुठो हई त गोल कटियल न हो। ज़ैनब जे सदके बर्दाश्त कजो। इन कमीने जीअं हुसैन जो सर हितों वठी खयो न, त भेनर त साम्हूं बीठी हूं, सजाद साम्हूं बीठो हो। ज़ैनब जी दीद सिर में हुई। जेको वधियल गोश्त हुयो, हिन कमीने हुकुम कयो, कोई कासाई आहे? वरी बि थो चवां, जे न बर्दाश्त कयो त न पढ़ां। चई कोई कासाई हुजे या हजम हुजे। हजम हुजे त चओसि कैंची खयूं अचे, जेकॾहिं कोई कासाई आहे त चओसि छुरी खयूं अचे। हुसैन जो वधियल मांस कटणो आहे। जेॾी महिल वधियल मांस कटण जो नालो आयो, बर्दाश्त कजो। हिन जेॾी महिल न हितूं ही गोश्त कटण शुरू कयो, अली जी धी फरमाए थी, सजाद मुंहिंजो ॿियो दफ़ो थो मारिजे। मां कल हिकिड़े हंधि इहा रिवायत जो पढ़ी त हिकिड़ो जवान उथी बीठो, चए मौली साहिब तूं त पढ़ी विए न, ज़ैनब खे सदमो पहुतो। जेकॾहिं भेण खे सदमो त पोइ उन धीउ जो हाल छा हूंदो, जेका बार बार पई चवंदी अचे, ओ मुंहिंजा अमीर बाबा। जेके गोश्त जा ज़र्रात थिया, हिकिड़ो मोमिन उथी बीठो, इब्ने ज़ियाद हे तुंहिंजे कम जा त न आहिनि, इहे मूंखे ॾे, मां खणी वञा, छा कंदे? चई पंहिंजे घर में दफ़न कंदुमि। अल्लाह करे तूं ॿुधी पवे। चए थो दफ़न कयमि, अध राति जो टाइम हो, मुंहिंजे घर में किन बीबियुनि जे रोअण जा आवाज़ पिया अचनि। मां काथे काथे रोआं। मखसूस मसाइब आखिरी के पढ़ण घुर्जे, कंहिंजो हक़ न खाइजे। बस सिर्फ़ एतिरो ॿुधो, ज़िंदान मां हलिया टियों ज़वारा हुसैन जो जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी। तवज्जो सां ॿुधिजो, जेका शइ मां पढ़ां थो आम न पढ़ी वेंदी आहे। उम्मे सलमा मदीने में ज़वार, ज़ैनब करबला जी ज़वार, जाबिर कब्रे हुसैन जो ज़वार। कब्र जी जंहिं सभिनी मां पहिरियों ज़ियारत कई उहो जाबिर आहे। अतिया ग़ुलाम तस, रोई थो चवेसि, अतिया हल त गुस्ल कयूं, पाक थियूं, कपिड़ा बदिलायनि, ख़ुशबू लॻायनि। जेॾी महिल ख़ुशबू लॻाए हलनि पिया, जाबिर रोई चए थो, अतिया जुती लाए। जुती लाथे, चई हाणे मुंहिंजी जुती बि लाहे। जाबिर अखियुनि खां वॾो आहे। चई जाबिर, हे करबला में अलाए कंहिं कोई एॾा पत्थर उछलाया आहिनि जो नोकदार पत्थर आहिनि, इन करे तुंहिंजा पेर ज़ख़्मी थी पवंदा। जुती न लाहे। जेके सुबुह खां वठी नाहिरो न मूॾे ॾिसो। जाबिर अखियुनि मां ॻोढ़ा वहाए उछगारूं ॾेई चए थो, जुती न पाए, ख़बर नाहे किथे ज़ैनब जा कदम आया हुजनि। तोखे कहिड़ी ख़बर त अली जी धी जो ख़बर नाहे किथे कदमनि जो निशान हुजे।
तोखे ख़बर ना है किथे अकबर जो खून हुजे, किथे हुसैन जे लाश जे टुकड़न जा आवाज ईंदा हुजन। हुसैन जी कबर ते आए, मौला मुझो सलाम फरमाइंदा जाबिर मुझी कबर ते न वे। मौला मां छा कयां, अल्लाह तौफीक ॾिएव जे मुझी बगालियूं ॿुधी वठ। छा ॻाल्हि रोई चवे तो उठ वेठा हिन बीबियूं पंध थियूं वञन हुसैन रे। चए तो सजाद हूंदो इनखे चओ मूंसां मिले। जियां मौला वेझो आयो चवे तो मौला ज़ैनब कोई अॻे थोरो पंध कयो वा। समझी पई घर बि रोअंदी। मौला फरमाइन था आ मोजिज़े असां ॾेखारिया छो थियूं वञन। हुसैन जे बचड़े हिते हथ फेरायो, जियां हथ फिरियो आ इमाम जे बचड़े हथ हटायो। जाबिर दीद कई करबला में क़यामत हर कबर मां शहीद निकिरंदो ओॾे थो वञे जाॾे ज़ैनब थी अचे। अग में हुसैन चवंदो थो वञे तुंहिंजो थोराए था। बाज़ारनि में मूंखे ॾसींदी आई मुंहिंजो बेगुनाह, मुंहिंजो सजदे में मारियो वियो वा। लेकिन हर हर हुसैन पोइ ते ॾिसी चए तो काथे आ उहो जंहिंजूं बाहूं कटियल आहिनि। होरिया होरिया आवाज़ तुझे मां ग़ाज़ी नौकर अॻिते नथो अचां जो सकीना नज़र न थी। घणो रोनो बकाया ब जुमला। मक़तल जे भरसां आहे ज़हराओ जी धी फरमाए थी सजाद जाबिर खे चओ परे वञनि। सिपाहिन के चओ सब परे वञनि। अम्मा मुंहिंजे लाइ हुकुम। साइण फरमाए थी सजाद हिननि खे चओ परे वञनि। अॼु मां ईअं भाव सां मिलंदमि जीअं महशर में अम्मा ईंदी। किए मिलंदी वार खुलल हूंदा मथे में मिट्टीअ जा बुक विझंदम। हुसैन जी कबर ते अची चवंदम जंहिंखे खणंदे उहा शाम रहिजी हुई। वो रुवण वारा जेॾी महिल कबर जे भरसां आई हथ खणी चई सजाद अल्लाह जो नाम थी दुआ घुर कबर फाटे मां भाउ ॾिसां। जियां जो सजाद दुआ घुरी ज़ैनब दीद कई बेहोश थी किरी पई। अम्मा छा ॾिठई चए थी अञा ताईं बदन में तीर लॻा पिया। एॾो ग़रीब आहे जो कंहिं तीर कढियाई। हिकिड़ो जुमिलो बाक़ी ॿुधो। कुछ वक्त खां बाद चवे थी सजाद हाणे गाज़ीअ जी कबर ते वठी आ। मां उन्हनि खे आहियां जेके ज़वारी करे आया। बैनुल हरमैन मां गुज़रनि था पिया। थोरी कबर परे अली जी धी फरमाए थी सजाद हाणे मां हली नथी सघे। वेही रही ज़ैनब अब्बास जे कबर ॾे नथी वञे। हेॾां कुलसूम वरतो हेॾां सजाद ॿिन्ही बाहुनि खां वरतुसि। वठी जेॾी महिल हलिया भाउ जी कबर ते आई। ख़ुदा करे इहो जुमिलो ॿुधो। भाउ जी कबर ते अची चए थी सजाद गाज़ीअ जो कद घणो। तूं सम्झो कोन्हे गाज़ीअ जो कद घणो हो। अम्मा हाशिमन सभिनी मां वॾो। साइण फरमाए थी हे त नंढड़े ॿार जी ख़बर।
सजाद चे तो अम्मा जेके गोश्त जा टुकड़ा मिलिया हा उहे दफन करे चयो मास जंहिंजी चादर लाए पखी उडारी दे अज उहा चादर पई थी घुरे। अला लानतुल्लाह।